अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू लियस्तअज़िनुकुमुल्लज़ीना मलकत अयमानुकुम वल्लज़ीना लम यब्लुगुल हुलुम मिनकुम सलास मर्रातिन मिन क़ब्ल सलातिल फ़ज्र व हीन तज़ऊन सियाबकुम मिनज़्ज़हीरति व मिन बाद सलातिल इशा सलास औरातिन लकुम लैस अलैकुम वला अलैहिम जुनाहुन बअदहुन तव्वाफून अलैकुम बअदुकुम अला बअद कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयात वल्लाहु अलीमुन हकीम सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शाल असां सभिनी खे कुरान ऐं सुन्नत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बे ज़ुल जलाल हिन महफ़िल में असांजी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अहिड़ी थधि में तव्हां सफ़र करे हिन जाइ ते पहुता आहियो। अल्लाह करीम तव्हांजी विख विख पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अज़ीज़ान गिरामी, कुरान मजीद सूरह नूर मंझां जेका आयत सगुरी हिन फ़क़ीर तिलावत कई आहे, इन मुबारक लफ़्ज़नि जे अंदर रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानहू मोमिन बानन के घरेलू जिंदगी गुजारण जी तालीम ॾिनी आहे। घर में जिंदगी कीअं गुजारजे उन जो हिकु निज़ाम अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू मोमिन बानन के सेखारियो आहे। जियूं त असीं सभई था पिया, घरनि में रहिया पिया आहियूं, पर केॾो न भलो थींदो जो असांजी ज़िंदगी क़ुरान मुताबिक़ हुजे। केॾो न भलो थींदो जो असांजी ज़िंदगी नबी सुहिणे जी सुन्नत मुताबिक़ हुजे। पोइ असांजो उथण भी इबादत, वेहण भी इबादत, सुम्हण भी इबादत, ॻाल्हाइण भी इबादत। जेकॾहिं महबूब जी सुन्नत मुताबिक़ अमल कयूं त असांजे ज़िंदगी जो हर लम्हो इबादत में अजर ऐं सवाब में लिखियो वेंदो। अज़ीज़ान गिरामी, जिंदगी हर को गुजारे थो, पर उन जिंदगी गुजारण जो निहज तरीक़ो ऐं हिकु निज़ाम रखणु खपे। बग़ैर निज़ाम जे जिंदगी गुजारण इहो जानवरनि जो कमु आहे। बग़ैर निज़ाम जे जिंदगी गुजारण जानवरनि जो कमु आहे। पर मां त ईअं ॾिठो आहे, थोरो गौर करे त जानवरनि वटि बि कुझु न कुझु निज़ाम आहे। तव्हां ॾिसो त पखी आहिनि, उहे पंहिंजे पूरे टाइम ते सुबुह जो उथंदा आहिनि। कुकुड़ पंहिंजे हिकिड़े निज़ाम ते आहे, बांग चवंदो आहे पंहिंजे पूरे टाइम ते। तव्हांजे घर में जंहिं वटि बांगो कुकुड़ हुजे, तव्हां घड़ी ते ॾिसंदो न, जेकॾहिं 5 बजे रात जो बांग अची त सुभाणे वरी बि 5 बजे बांग चवे। मींहं हुजनि, बरसातूं हुजनि,
झुड़ हुजन तव्हांजी वाच ख़राब थी वञे पर कुकड़ जी वाच ख़राब कोन थींदी। ॻाल्हि सम्झव? जानवरनि खे बि कुझु न कुझु पंहिंजो निज़ाम आहे। सुबुह जो पूरे टाइम ते उथंदा, आखेरड़नि मंझां निकिरंदा, उॾामंदा, वगर कयो वतन पिरत न छिननि पाण में। इहो बि निज़ाम आहे न। पखी उॾामंदा आहिनि त कीअं हिकिड़े निज़ाम तहत हलंदा आहिनि। वगर कयो वतन पिरत न छिनन पाण में। सुभान अल्लाह। उहा पिरत वो गांढापो उॾामण जो जे फौजी ॾिसो न इहो परेड कंदा आहिनि त बाह गॾु लोॾींदा आहिनि त पखियुनि जा पर बि गॾु गॾु पिया वेंदा आहिनि। इहो निज़ाम आहे न। वरी मोटंदा त वरी गॾु मोटंदा, पूरे टाइम ते वरी पंहिंजे आखेरड़नि में ईंदा। राति जो निज़ाम, ॾींहं जो निज़ाम। तव्हां गौर करे ॾिसो, तव्हांजे घर में जानवर रहनि था, ढग आहिनि, मेहूं आहिनि, बकरियूं आहिनि, तव्हां उन्हनि में बि ॾिसंदो त तव्हां उन्हनि खे हिकिड़े निज़ाम तहत ॾिसंदो।